आहियां त उते खुशबू खोल जिते सौदागर सुरहाण जा, उते खुशबू खोल जिते सौदागर सुरहाण जा, अजायो न रोल अतर ॼाण ॼाण जे। छो जो जंहिंखे अतर जी ऐं मीर मदीने मां निकिरी जॾहिं रिढ़िया मथे रंध, घोड़ा तनी घोटन जा पुहिया मथे पंध। दिलदार खुद सतन समूंडन जे विच में बी कंधी न हुई किनार, मकान हो मुझो मिट्टीअ में मता जर बढ़ो पे जालार, पीर मौला ले तहे पहलवान सां खान कई खीकार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अमीर हसन सोलंकी, तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम टीवी। असां हींअर मौजूदु आहियूं बबरनि जे ॻोठ में ऐं मूंसां गॾु सैयद अयाज़ शाह आहे। बाक़ी सैयद अयाज़ शाह खां पुछंदासीं। जी साईं ॿुधायो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सरतियूं दुआ कयोम अॻियां शालवणा, धिकारे न छॾीन अथम ऐब घणा, किथे ॿुॾी न मरा महबूबनि जे मेड़ में। सभिनीनि सामईन के ऐं ॾिसण वारनि खे व्यूवर्स के मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं लग दलोर मोरी धणी परतो बबर जे ॻोठ, ऐं जंहिंजो ॻोठ जो नालो आहे धणी परतो। ऐं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मोहतरम जनाब मास्तर कुर्बान बबर जी औताक ते, जिन जो पहिरीं प्यारो पुटु असांजो दोस्त आहे मोहतरम जनाब शोबान बबर साहब। ऐं ही महफ़िल ईअं सम्झो मेला मलाखड़ा, सिंध जूं सकाफ़तूं, महफ़िलूं, सुगड़नि जूं कचेरियूं, इहे सभु सिलसिला असां अक्सर कोशिशि कंदा आहियूं त तव्हां दोस्तनि खे सॼणनि खे इहे इन्हनि मां लुत्फ़ अंदोज़ करायूं। ऐं हिन वक़्तु असां सां गॾु ॿ बहितरीनु सुगड़ मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी शाइरी असां थोरी देरि पहिरीं ॿुधीसीं बि, ऐं तव्हांखे बि उन्हनि जी शाइरी ॿुधाईंदासीं ऐं उन्हनि जो दीदार बि कराईंदासीं ऐं उन्हनि सां तारुफ़ बि कराईंदासीं इंशा अल्लाह। बाक़ी असांजे हिन चैनल खे सलाम टीवी खे सब्सक्राइब करणु, लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारिजो। रेडी जी व्यूवर्स, असां सां गॾु मौजूदु आहिनि अदा अला वरायो मलूकानी साहब। तमामु बहितरीनु ईअं सम्झो इल्मु रखनि था, कलम धणी बि आहिनि माशाल्लाह। खोड़ सारियूं असांखे शाइरी सवेरी ॿुधायूं ऐं तव्हां सां उन्हनि जो तारुफ़ करायूं था। अदा अला वरायो मलूकानी साहब, अदा ख़ुशि आहियो? चङा भला, ख़ैरु आफ़ियत, अलाह जा करोड़ एहसान। तव्हां ठीकु आहियो? उन्हनि सां गॾोगॾु मौजूदु आहिनि अदा हाफ़िज़ उर्स बबर साहब, ऐं उहो बि असां सां गॾु। अदा उर्स ख़ुशि आहियो? अल्लाह जी महिरबानी साईं, तव्हां ख़ुशि आहियो? अलाह जा करोड़ एहसान। चङा भला आहियो? ख़ैरु आफ़ियत? अल्लाह जी महिरबानी, अल्लाह जी। हा, पहिरीं बि तव्हां सां मुलाक़ातूं रहियूं, पर हाणे वरी मुलाक़ातुनि जो मज़ो अञा बि ॿियो। कचेरी ॾींहुं ब ॾींहुं दुबाला थींदी वञे, वधंदी वञे। साईं अल्लाह जा करामानी है मौला जा एहसान आहिनि न। पहिरीं तव्हांखे ॿुधायां, मूं अदा उर्स बबर अखियुनि खां नाबीना आहे, हाफ़िज़ आहे। मूं पहिरीं बि पुछा कई हुई अदा उर्स खां त ॾियो हाल अहिवाल, तव्हां नाबीना आहियो, तव्हांखे हिन जो अहसासु कोन्ह थींदो आहे। अहसासु थींदो आहे, पंहिंजी जाइ ते आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाईंदो हलां त आऊं अलीअ जो मुरीद आहियां, ऐं अलीअ जो मुरीद कॾहिं अंधो थी नथो सघे। चई त मूंखे अंदरि जो नूर आहे, सीने जो नूर आहे, उन मां सभु कुझु ॾिसां थो। बहरहाल असांजी कचेरी खे अॻिते हलाईंदासीं, अॻिते बेत ॿुधंदासीं, शाइरियूं ॿुधंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं। असांजो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। पर हिन सिलसिले हलण खां पहिरीं हिकु हमेशह कोशिशि कंदो आहियां, चाहे मलाखड़े में हुजां, चाहे महफ़िल में हुजां, पर शुरूआति जेकी बि थिए उहो मुंहिंजे मौला अली जे नारे खां थिए। नारो लॻे नाराए हैदरी। ऐं हिन वक़्तु असांजी इहा महफ़िल जा माण्हू आहिनि जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, ऐं हिन पूरी महफ़िल में सॼे ॻोठ जा, अञा ॻोठ त इलाही वॾो आहे, ॻोठ जा सभु माण्हू त कोन अची सघिया आहिनि, पर इलाही जेका असां सां मोहबत कंदड़ आहिनि ऐं असांजी मोहबत में असांजे कुर्बनि में आया आहिनि। अलाह साईं उन्हनि खे आबाद करे, अलाह साईं सभिनीनि खे खोड़ इज़त ॾे। तव्हां सभिनीनि दोस्तनि खे ॾेखारियूं न त केरु केरु मौजूदु आहे असांजी हिन महफ़िल में। पोड़ो बबर बि मौजूदु आहे, केवला मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे पोड़ो। सभई असांजा पहिरीं प्यारा आहिनि। मौला साईं सभिनीनि खे खोड़ सारी इज़तुनि सां नवाज़े।
जी अदा अला वराए अलाह जे ॾिने मां कुझु असांखे ॿुधायो। जी जी साईं, हा जेका चओ तव्हांखे। साईं जेकी वस्फ़ पहिरीं ॿुधाई अथव। अच्छा अच्छा, जी हा, ऐं तव्हांखे इमाम हुसैन जो मौजूदो ॿुधायूं था। क्या बात है, सुभान अल्लाह। जो सारायां सचो धणी पढ़ां अलहमद हज़ार, रोज़ राज़िक हथ में पालींदड़ परवर दिगार, घरनि बरनि में रोज़ी रसाए सभिनी खे सतार, स्वाली आयो अॻियां सैयद जे बिठो अमन घुरे ऐं बदार, मीर मोहम्मद मुस्तफ़ा अली उन मुर्तज़ा ॿई आहिनि दोस्त मिठा दिलदार, सुभान अल्लाह। हसन इमाम हुसैन ॿई आहिनि साबरीन दार, साईं पाखर लथी पंजनि तननि ते इहो ॾेज ॾिनूं ॾातार, ख़ालिक राज़िक रब कया कुलई कुंजीदार, हक़ीक़त तरीक़त शरीयत मारफत जा थिया हाशमी हक़दार, हीअ उम्मत इनाम ॾिनाई अरबी अजाम खे सा साम झली सरदार, अवल ऐं आख़िर खयाई बदकारनि जा बार, मर्द कहे मुल्क मां हली आयो हिकु वार, हुजरे अॻियां हबीब जे अची पोहित कई पुकार, अॻियां हुसैन गॾिस हज़ूर में तई खाहोड़ी कयसि खीकार, सचूं ख़बरूं ॾे साहिल आयो ऐं कहिड़े कमकार, नानू मुंहिंजो अथई मीर मोहम्मद मुस्तफ़ा हिन मुल्क सॼे जो मुख़्तियार, वालद मुंहिंजो शेरे हाशमी आहे हैदरे करार, से सॼण विया हिन सफ़र ते ईंदा ॾींहं गुज़ारे ॿचार, तुंहिंजे अर्ज़ जो गर्ज़ थींदो हीअ अथई दुर्स भली दरबार, सही उते साहिल उथी सुवाल कयो आजिज़ थियो अर्ज़दार, उते साहिल उथी सुवाल कयो आजिज़ थियो अर्ज़दार, ऐं हा ज़ात यहूदी हकीम झा हिंदकार, हलियो आहियां हलब विलाय तमां थी अव्हां में उमेदवार, करे मोजज़ो ॾेखार थिया हक़ी तुंहिंजो हुबदार, सुभान अल्लाह। कीअं ऐं माकोड़नि मां मूंखे कवाट बनाए ॾे जेके बारी खणनि बार, पोइ त पढ़ंदसि कलमूं मोहम्मद ते आणींदसि तो ते इतबार, चई उते इमाम हुसैन विझी ॾिनसि माकोड़े मंझ महार, काहींदो वञ कतार खे पोइ ते कीम निहार, ही थई मया मुर्तज़ा जा वञी ॾेहन खे ॾेखार, जे दिलि चवई त खणी दीन मञ न त वञी पेट पंहिंजो पार, वाग वठी वारू थियो वींदे कयाई वीचार, अॻियां माण्हू गदबा मुंहं में मूंखे ॾींदा मयार, सॻो हिन साहिल खे कंहिं ॿधी ॾिनो आहे ॿार, पेर झले पोइ ते खणी मुंहुं फेरायो मुर्दार, ॾिसे त कारा उठ कूहटनि सां अचे पई करहन जी कतार, इमाम हुसैन पियो करे तोॾनि खे तवार, लकुण हयो लेड़नि खे पियो हकुलूं करे हूंगार, इहा इबरत ॾिसी वञी उल्टो किरियो सटियाई सिर का पार, सैयद हुसैन तई साहिल खे कयाई हकल साण हुशार, हैफ़ बंदा हिन तुंहिंजे हाल खे तूं बिन्हे अहीं बेकार, काहीं दो वञी हा कान खुटई हा हीअ क़यामत ताईं कतार, वेयल वक़्त वरी न अथई दई तोड़े करे हीला लख हज़ार, कहिड़ी ताक़त मुंहिंजी ज़बान खे जो वेही करियां पिरन जी पचार, अब्दुरहीम थो अर्ज़ करे गाफ़िल गुनहगार, ॾिजई पनाह हिन ॾाहिरीअ खे सारी सभ ॼमार, हुजां हा गॾु हुसैन सां करबला जे कठार, पोइ जिते शफ़ा कंदो सरदार उते काणियारी शल काम थिए। वाह साईं वाह, क्या बात है, वाह साईं वाह, क्या बात है, सुभान अल्लाह, सुभान, वाह साईं वाह, बेहतरीन, क्या बात है, वाह अदा अला वराया, तमामु बेहतरीन, तमामु ख़ूबसूरत, ईअं सम्झो असांजी दिलि खे तव्हां बाग़ बाग़ करे छॾियो, असांजी दिलि खे तव्हां ठारे छॾियो, छो जो हे किस्सा ई अहिड़ा आहिनि जिन सां इंसान जी दिलि जेको आहे सो गुले गुलज़ार थी वेंदी आहे ऐं इंसान जो ईमान ताज़ा थी वेंदो आहे। नाज़रीन ॿुधव तव्हां, अञा बि इनशाअल्लाह कचेरी खे अॻिते वधाईंदासीं। हाणे वरी हिकिड़ो अर्ज़ु आऊं कंदुसि मुंहिंजो पिनी प्यारो दोस्त अदा हाफ़िज़ उर्स बबर, उनखे चवंदासीं त कुझु न कुझु ॿुधाए ताकी अदा अला वराए खे थोरी वेसाई मिले, कुझु थोरो सब्र करियूं, पोइ वरी अदा अला वराए खे जेको सो वारो ॾींदासीं, या महफ़िल जो किसो ईअं ई हलंदो इनशाअल्लाह। हाणे मुंहिंजी अदा हाफ़िज़ उर्स बबर साहिब सां गुज़ारिश आहे त अलाह जे ॾिने मां असांखे कुझु ॿुधाए। जी हाफ़िज़ साहिबु, साईं मूंखे शहनशाह जी ॿ टे आयतूं आहिनि जेके आउं पेश कंदुसि। अखियुनि ते क़िबला। साईं चए थो मीर मदीने मां निकिरी जॾहिं ॾेरा ॾिनाऊं,
वाह वाह मीर मदीने मां निकिरी जॾहिं ॾेरा ॾिनाऊं काठी पाणी गाह लहे पे माण्हू मुकाऊं चढ़ंदे चयाऊं अॻियों थींदो वेढ़ वॾांदड़ी वाह मीर मदीने मां निकिरी जॾहिं रिढ़िया मथे रंध घोड़ा तनी घोटनि जा पुहिया मथे पंध जिथे बि रहिया रातड़ी थिया से सुहारा हंध हाणे कुल्हा कनगा कंध अॻियो झुणंदो झुंझारनि सी सुभान अल्लाह कूफियन कागज़ लिखियो विझी विच अलाह असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह हज़रत हुसैन हलिया त तख़्त हवाले तुंहिंजे कयूं वाह वाह करबला जे पिड़ में मुंहिंजा आया सैयद शेर मारे मुसेरनि सी ढूंढ कयाऊं ढेर दहलिया उत दलेर पसी हमलो मीर हुसैन जो क्या बात है करबला जे पिड़ में मुंहिंजा आल नबी आया मारे मुसेरनि सी तिन काफर कंबाया सची बीबी जाया सूर्य मुंहिंजा सुपरी वाह वाह करबला जे पिड़ में मुंहिंजा आया सैयद शेर सुभान मारे मुसेरनि सी उते ढूंढ कयाऊं ढेर ढूंढ कयाऊं ढेर दहलिया उत दलेर पसी हमलो मीर हुसैन जो सुभान अल्लाह ॾाढ़ी रत रतियास ॾंद तमोती गुतिया चोॾहीं माँ जे चंड जे पिड़ में पेशान्यास अल्लाह नूर समवात जलवो ज़मीनास सीमा हुम फी वजूहिम मिन सर सुजूद मुंह में मण गुतियास सुभान अल्लाह कगरा करबला जा हुते मादर थे मेड़ियास फटन तां रत फुड़ा उते अली थे उघियास मेड़े ई माफ़ कयास खालिक बदले खून जे सुभान अल्लाह क्या बात है सुभान अल्लाह हाफिज साहब साईं वाह सुभान अल्लाह वाह वाह साईं क्या बात है जबरदस्त बेहतरीन हाफिज साहब तमाम सुहिणी कचहरी ॿुधाई हाफिज साहब तव्हां बि साईं वाह वाह तॾहिं आऊं चवां थो न हाफिज साहब सां वरी मुंहिंजो रुहानी तालुक़ आहे रुहानी सिलसिलो आहे असीं वरी पाण में दोस्त बि आहियूं ऐं पाण में हो असांजी हुजतूं पाइनि वरी हाफिज साहब पाण बि कुर्बाए थो आहे अल्लाह साईं हिनखे जेको आहे सो खोड़ सारी इज़तनि सां नवाज़े मुंहिंजी दुआ आहे हींअर ई जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम नसीब भला बंगलो ठहे को उते लाज़मी टेंडर पास थींदो ठिको कंहिं ठेकेदार खे मिलंदो उन में पोइ खोड़ सारा कम आहिनि न हा भई जॾहिं ठहे पोइ त ईंदा कुल जान जे लाइ साईं दुआ हाफ़िज़ साहब सां वरी कुर्ब बि करियूं था असांजो भोग पाए मज़ाक पाए हा मौला करोड़ों जतन सां नवाज़े हाणे हाफ़िज़ साहब खे ॿुधोसीं हाफ़िज़ साहब तमामु बहितरीन शख़्सियत जा मालिक आहिनि असां पाण में खिल भोग बि कंदा आहियूं इहो मज़ाक जो सिलसिलो हलंदो रहंदो आहे हाणे वरी बि अदा अलाह वारा एॾा हलूं था वरी बि अदा अलाह वारा खां कुझु अलाह जे ॾिने में ॿुधूं था जी अदा अलाह वारा पढ़ मन शाह मीर हुसैन जा गम मंझ गुज़ार पखिन मातम कयो पीर दा वाहिरो छॾे वणकार गेरन ॻोढ़ा ॻाढ़िया पारे हलनि कढिया पार झिरकियूं रहियूं झोरी अमी चिड़ियूं कन चूंगार हेड़ा उदासी हुसैन ला तितर कन तवार कांव कबिरियूं कीस ॾिसी किरिया पट में परमार सिरणूं सांभा हा सेसू ऐं गिझन ॾिना ॻार लगड़न बांशनि लातियूं कयूं लेहा थिया लाचार मोरन ढेलन मातम कयो वया मंझवी चार बाज़ुन ज़ुरन बस कई छॼऊं शौक़ शिकार ॿोड़ी ॿाटे भर ॿोलण छॼो वेगाणी झंगल जी झार चिबन चीहन चीचट कया बघन कई बाकार ताड़न तोतन तलब मां कोयल कई कूकार गुघ मना मीटड़ा ऐं टिटीहरूं करे टिमकार कायर कंग आड़ियूं बदकूं कुरड़ा मंझ कठार थरहड़ा गोजड़ा घुतूहड़ा कोंगिन झली किनार रोदन गोगिरन रड़ियूं कयूं शिकला बेशुमार तारूअड़ा तलूरियूं उठ पखी अके चार कुकनिस चिटा चकोर चाहियूं घुमन थियूं चौधार हुद हुद हुमाव पखी पई पीअण न मंझ पचार उकाब पखी अरमान में कोड़े कुआ मार कारा ककर केची मुर्ग पखी मल्हार बुलबुलूं बसन कन पई भौरन में भुलकार चमड़ा चंड्रूल पखी कूकू कन काठ कुटार हंझ कबूतर हज़रत हुसैन ला रुना ज़ारो ज़ार तू
मौजू करबला ते करे आयूं कतार मातम मीर हुसैन जो हर जा कन हुबदार हुकुम हज़रत हुसैन मञो थियो नेज़े ते स्वार वठी साथ सैयद हुसैन जो अजा काहे सभु कुफार अॻियां राहिब सुञाणी रतरुनु उते थियो इंतज़ार मर्द कई मेहमानी मोटी झॼाई महार तरसी पिया सभु तॾे ते वेरी उन्हई वार मानी खाराए मिड़नीअ खे कयाई ख़ुशि मरहबा खीकार उथी उते अमानत घुरियाई उते थियो अर्ज़दार हीअ सोहणो सिर मुबारक मूंखे ॾियो थियासि चारई पहर चौकीदार इहा अमानत सही सलामत अव्हांखे ॾियां सवेरो सिज उभार वठी सिर सैयद हुसैन जो पियो हैरत में हेकार मोटी वियो महले अंदरि उते सड़ी भरियाई सुदकार इते चयाई औरत खे उथी वायूं कुल विसार हाज़ुर हंध हिदोरे में तहता कर तयार वीगस विछाणू विछायो पथराणियूं पशमदार राणीअ पुछो राहिब मां निहारे उते नार ही सोहणो सिर मुबारक किथे जो आ मर्द मणियादार सूरत जंहिंजी सोझरो कयो अजब नूर इसरार मर्द पंहिंजी मेरीअ से कयाई गोया हीअ गुफ़्तार ही अथई सिर शाह शबीर जो नानू जंहिंजो सरदार वालद हिन जो आ अली हैदर जंहिंजो दुनिया में दहकार सुण हक़ीक़त हीअ मुंहिंजी कर वीगस तूं वीचार अॻे 50 वरिय पाण हुआसीं बे औलादी बेकार ॿुधोसीं मशहूर नालो मोहम्मद जो नूर सदद निर्वार हावेली हजासीं हज़रत करीम जे उते दौड़ी दौड़ी कयोसीं दीदार फज़ल वई इनायत जो उते शरो न हो शुमार उते बि हामी पाण सां हज़रत हुसैन थियो जंहिं पारियो कौल करार 7 पुट सामी तोखे ॾींदो ॾेह धणी दातार सो अॼु अंगण आयो इमाम पंहिंजे सुख न पारे सचार दुनिया ॼा मिल्कियत ॼा तॾहिं बि थोरो न लहे लुटाया संभा हंभार अॼु कंदसि सौदो सिरन जो को मूं तां लहंदी मयार वियो वक़्तु अज़ाज़ील खां शैतान थियो शर्मसार वरी न मिलंदो अहिड़ो बुल मूंखे सारी सभ ॼमार उते मालूम थियो मुद खे उथी ॾिनाई ओ छंगार वञी उते वेस मटाए विधाई धूड़ मथे में छार या हुसैन कयो हथ हणे विधाई सीने में सटकार इते 7 पुट राह बजाची 16 थिया कयाऊं हाज़िर सिर हमवार पट ते वेही पत्थर कयाऊं गम मंझ गुज़ार रात वेहामी ॾींहं थियो खारजी उथिया खार संभराए पंहिंजे साथ खे कातुल न कई कूकार ए राहिब सिघे उथी सेघ कर असांजी अमानत ॼार असांखे मंज़िल पंध परे आ हिते वक़्त कीम वेहार इते राहिब रवानो थियो तिखी खयाई तलवार वढाई सिसी वॾे पुट जी कयईं कंध कुल्हन खां धार हाणे पेश कयाई पलीतन जे उते कयाऊं इनकार पोइ त कप खणी कोस शुरू कयाई ॿधाई वारो वार तॾहिं बि पलीत परताई की न की वेर न ॾिनूं वहवार जॾहिं 7 पुट जी सिसी साण खयाई तॾहिं बि आंदाऊं न इतबार उते इमाम हुसैन ॻाल्हायो मुंहुं मुबारक मां महदार ए राहिब रेला ॾिसी रत जा ॻणतियुनि में दिलि की मगार औरते आणीस त अखर शूकारियांसि अलफ जो पोइ नेई ॾफेरन खे ॾेखार यबका पढ़ी शाह शेर कई शूकार जंहिंमां पैदा थी लाट नूर जी आसमान ताईं तार कढी ॾिनाई कातुल खे हड़नी कई हावकार इहा अमानत असांजी जंहिंमें पूरा सभई पार रस्तो वठी रवाना थिया हैज़िन कई हूंगार उते मज़लूम हुसैन ॻाल्हायो कामिल कुंजीदार ए राहिब रिथा कंदे रूह में निमाणू थी न निहार 7 खे सिसी घड़े विझ काठ संदो का पार जंहिंमें हुजे निशानी नक जी अखियूं मंझ अपार कपिड़ो ॾेई कुलनीअ ते ढके मथां ढार आंगुर भरे मुंहिंजे रत मां लाइ सभिनी खे लॻार हाणे बिस्मिल्लाह रहमान रहीम चई तूं आशिक सभ उथार उते राहिब सिखे उते सरजामी कयाई तकड़ मझां तयार सभिनी
जवानीअ खे सदण लॻो वठी नाला नंबर वार छन छर आचर तोखे सैयद सॾे पियो सूमार अंगारा आरब खमीसा जुमा हाणे हड़ई थियो होशियार उथी मिड़ई उभा थिया करे कलमे जी तवार सूंह जिन जी सोनवरनी हुसन हीरो जहवार सामी ॾिसी सरहो थियो जंहिंजा कम कया कलतार हज़ारे मोजदा हज़रत हुसैन जा बेहद बेशुमार साहिल छा गणे गणींदो लिखे थो लिखण हार अब्दुरहीम थो अर्ज़ करे तंहिंजी वाग मदीने वार ॾेई पनाह हिन ॾाहिरीअ खे तूं सड़ाई कजांइ सतार पोइ हितां मदीने नई मार कजांइ पेरां दी पाक रसूल। वाह साईं वाह, क्या बात है। इहो साईं अब्दुल रहीम डहरी साहब, अब्दुल रहीम डहरी साहब साईं, क्या बात है, ज़बरदस्त, बेहतरीन, वाह वाह। हाणे मूंखे वरी दोस्त चवनि पिया, इसरार कनि पिया, हाफ़िज़ उर्स मूं तव्हांखे चयो त असां पाण में हुजत बि रखूं था। हाफ़िज़ उर्स चयो तूं बि अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधाए, आऊं कोई एॾो वॾो शाइर कोन आहियां, ना ई मूं एतिरो को इल्मु पहिरायो आहे, पर मिड़ी चंद ॿ टे कुझु लफ़्ज़ आहिनि उहे तव्हांजे आॾो पेश करियां थो। उहे बि मुंहिंजा पंहिंजा कोन्हनि के शाइर जा, उहे पेश करियां थो। इहो तव्हांजो ज़िंदगी मोहबत आहे, कुर्बत आहे त आऊं बि इन ड्यूटी में शामिल थी वञा, इन कचहरी में शामिल थी वञा। जी साईं जी, बिस्मिल्लाह। नेणनि खे ॾे नकाब मुंझावर न थी पवां, नेणनि खे ॾे नकाब मुंझावर न थी पवां, हर हर किरी कदमनि में काफ़र न थी पवां, नेणनि खे ॾे नकाब मुंझावर न थी पवां। सुभान अल्लाह। हिन इश्क अॻियां केई पहाड़ थिया मतां मां बि, हिन इश्क अॻियां केई पहाड़ थिया मतां मां बि, पहिरनि खां पियो आहियां पत्थर न थी पवां, नेणनि खे ॾे नकाब मुंझावर न थी पवां, हर हर किरी कदमनि में काफ़र न थी पवां। ही कारा कका कणका ऐं भूरा बगा रंग, ही कारा कका कणका ऐं भूरा बगा रंग, सभु रंग रंगे तुंहिंजो मज़हर न थी पवां, नेणनि खे ॾे नकाब मुंझावर न थी पवां, हर हर किरी कदमनि में काफ़र न थी पवां। एॾा न प्यारो आतिश अखियुनि जी ओत रोक, एॾा न प्यारो आतिश अखियुनि जी ओत रोक, पैमाना पी पी साकी सागर न थी पवां, नेणनि खे ॾे नकाब मुंझावर न थी पवां, हर हर किरी कदमनि में काफ़र न थी पवां। हाणे साईं कंहिंखां कुझु ॿुधंदासीं शेर, ऐं केरु ॿुधाईंदो, छा ॿुधाईंदा? क़िबला, हाणे ॻाल्हि इहा त मूंखे मां अक्सर हिकिड़ो शेर चवंदो आहियां त उते ख़ुशबू खोल जिते सौदागर सुरहाण जा, उते ख़ुशबू खोल जिते सौदागर सुरहाण जा, अजायो न रोल अतर अॻियाण ॼाण जे। छो जो जंहिंखे अतर जी ऐं ख़ुशबू जी सुञाणप हूंदी उनखे उनजी क़ीमत जी बि ख़बर हूंदी। ऐं हीअ जेकी असांजी कचेरी आहे ऐं उन में जेका असां सां गॾु सुगड़ वेठल आहिनि, उन्हनि जी क़ीमत असांखे ख़बर आहे, उन्हनि जी ख़ुशबू असांखे ख़बर आहे, उन्हनि जे लफ़्ज़नि जी ख़ुशबू असां तव्हां ताईं बि पहुचाइणु चाहियूं था। वरी वॾा अला वारा हेॾा हलूं था, वरी बि को पंज तन जी सिफ़्त को न को सिलसिलो इनशा अल्लाह। अदा अला वारा सां मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां हाणे वरी बि अलाह जे ॾिने मां कुझु असांखे ॿुधायो। अली आहियां तो दर सैयदा ही तुरहो मुंहिंजो तार, उकारींदो अमुन सी उम्मत खे रख पंजनि तननि सां प्यार, ही मौजूदो पढ़ां थो पीर मौला अलीअ जो, जेको आहे सारे आलम में इज़हार, खटियाई किलो कोट ख़ैबर जो, कटियो कुल कुफार, पीर मौला अली आयो मिठे मीर मोहम्मद वटि, उते थियो अर्ज़दार, साईं हाणे मूंखे मिला उहो मर्द जंहिंजो नालो वरितो पे निर्वार, वठी मर्ज़ी अली मुर्तज़ा जी पैगंबर कई पुकार, आ रोस्तम राणा निकिरी तूं तोखे हैदर सॾे पियो हिन वार, टे सॾ सां साम्हूं आयो वरन हटमाईंदो वार, माफ़ी ॾे मूंखे मिठा मीर मोहम्मद, साईं मूंखे देरि लॻी वई दिलदार, हुन सतनि समूंडनि जे विच में ॿी कंधी न हुई किनार, मकान हो मुंहिंजो मिटीअ में मथां जर वढ़ो पे जालार, पीर मौला अली तंहिं पहलवान सां खान कई खीकार, पहलवान न ॻाल्हायो पाण में गाज़ी न कई गुफ़्तार, उते जन्नत मां गोलो जिब्राइल आंदो रुक संदो रहदार, 100 मण तोर तंहिंजी मिसल हुई मिक़दार, आणे रखियाई अॻियां मिठे मीर मोहम्मद जे, जेका कसरत मुकी देह
धणी दातार सही रोस्तम मल तुंहिंजो पीर मौला अली मुश्किल कुशा मल मौला जो भले त कसरत खेदी न कंधार सूर्य संभरिया पाण में थिया तेदी महल तयार थिया मुशाहिदा मलहन जा अजब रंग इसरार खामद खोजा दर खुशीअ मां खालिक खलकण हार तेगे काबू हो कोट कड़न से चौ किबले चौधार मथा मलाइकन मेड़ कयो लछूं हूरूं लख हज़ार मिठे मीर मोहम्मद पंहिंजे मल्ह खे सदे चयो सरदार अवल वारो रोस्तम राणा तोखे पोइ वरी न मिलंदई वार उते हथनि में गोलो रोस्तम राणे खयो हुकुम मूजिब हेकार बिस्मिल्लाह पढ़ी पहलवान गोलो उचलायो वियो साम्हूं कंदो वियो कोटन मथां कड़कार सवे कोट चीरे वञी पोतो कंधीअ किनार मलाइक उतई गोलो मोटाए आयो आणे रखियाई अली अॻियां इज़हार मिलियो वारो मौला जे मल्ह खे ॾिसे पियो देह धणी दातार इते हथनि में गोलो खयो हैदरे करार धरती धुबी लवलाक लुजो चौक बिले चौधार अलहमद पढ़ी अली गोलो उचलायो वियो साम्हूं कंदो सटकार जीअं विज टिड़के आसमान में तीअं कंदो वियो कोटन मथां कड़कार मौला मलाइक मोकिलियो ॾिनाई अमीन खे अख़्तियार गोलो मलाइक गजाविया गाम मां वक़्तु लॻी वियो वीझार मलाइक उतई मोटी आयो कंदो आयो 3 ॾींहं टिमकार अची मिलियो मिठे मोहम्मद मीर सां वॼाए सलवात मथे सरदार सही 7 ज़मीननि में 7 आसमाननि में मूंखे सघ ॾिनी आहे सतार हलायम हुनर पंहिंजा कयम हीला लख हज़ार ॿुधम आवाज़ अलस्त मां तूं मोटी वञ मणियार अलीअ गोलो औड़क उमाणियो ॼाणे ॼाणण हार पहुचंदो कोन को हीअ सारी सभ ॼमार हैदर जे ताक़त जी हद नाहे जंहिंखे सघ ॾिनी आहे सतार इहो मुर्शिद जमालीअ जो मुश्किल कुशा ची पतण उकारींदो पार पोइ अली थींदो आधार हामी ॾींहं हशर जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी नाज़रीन हाणे तव्हां ॿुधो हक़ीक़ी इश्क जो रंग हाणे वरी मुंहिंजी पंहिंजी ज़ाती ख़्वाहिश आहे त छो जो हक़ीक़ी इश्क बि इश्क मजाज़ी खां बग़ैर नामुमकिन आहे सो मुंहिंजी अदा अला वराए सां गुज़ारिश आहे त अदा वराए हाणे अला वराए असांखे इहो मजाज़ी इश्क मां कुझु ॿुधायो ताकी असां इन मां वरी लुत्फ़ अंदोज़ थियूं असांजे दिलि बाग़ बाग़ जी साईं जो सारा आहियां सचो धणी तूंदो साहिब सभु कुझु ॼाणी ॿिया देर छॾे हिन दुखीअ खे न्याऊ न निमाणी ससी उथी सिक मां थी ॻोल्हे खान खे खाणी हो तन हो हंध मथे उथी रोज कया राणी चंदन चूड़ा बाहियूं बीड़ा छॼा सभु लाद लाहे लाखीणी लाथाई कड़ियूं कठमाल लुड़क वहाए लाल कई फटी फेरा कन फ़क़ीराणी लाथाई मंगलियूं मुंडियूं मोती मरजान मणिया मूर न पाए नूरा नथ निमाणी भगई वाला भैंसर बूला दुखी लाथी ॾाणी कयो कारो वेस कांध बिना परट पोशाक पुराणी हू खान खे खणी विया पाण सां छॾे विया धारी धोॿियाणी विढ़ी विया रांद वेसर में मुंहिंजो ॼाम खणी विया ॼाणी करे विया ॻुझूं ॻाधड़ियूं करे विया चोर बचोराणी फेशीअ शफ़ा फघे जुज़ूं इहे गुफ़्ता चवनि ऐं ॼाणा न ॼटाणी मूंखे छॾे विया हित रोआरे रत मूला मुसीबत सर सजा हाण सामाणी ॾिठा के ऐब अपार अजीब नमूं में तॾहिं छॾे विया करे छिनूणी परणाईंदा वञी पाण में पुनल खे ॿी का राज जी राणी मूंखे छॾे विया हित छपर में तॾहिं कोझी हुयसि काणी वञण भेरे मूं विसारे विया मूरन कयाऊं मोकलाणी सुबुह जो उथी सारियमि साथ खे तां उठनि आरियाणी आड़े पाड़े में पुछाए पुनल थी ही विरह वेगाणी ॾेरनि मुईअ खे ॾुख ॾिना घोड़ा घर में विझी विम घाणी हाणे ॾींहुं दिस बाह पुनल जी पांध्याणी आसरे उथी अलाह जे थी रंधन ते रवानी राणी अॻियां पंध पहाड़नि जो कोन्हे पबनि में पाणी इन बर में बादल फ़क़ीर चवे तूं साहिब थिजई साणी नंग नाज़िक निमाणी जॾी वञे पई जानिब ॾे वाह साईं वाह बादल फ़क़ीर वाह अला वराए वाह वाह साईं असांखे मजाज़ इश्क ॿुधायो अदा अला वराए बादल फ़क़ीर जमाली लॻ सकरनि ते शाइरनि तमामु बहितरीनु
ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी हिन शाइरी ॿुधण जी। वरी बि मुंहिंजी वरी बि गुज़ारिश आहे त हाणे वरी बि आख़िरी ॿोल असांखे मजाज़ी इश्क़ जा अदा अलाह वारा सां गुज़ारिश त आख़िरी हिकिड़ो बेत असांखे ॿुधायो, पोइ वरी हिन महफ़िल खे बर्ख़ास्त कंदासीं ऐं वरी नाज़रीन सां वरी बि मोकिलायूं था। पहिरीं ॿुधूं था मजाज़ी इश्क़ जो बेत। रेडी बैत छॾियो सूद नंग नाज़िक निमाणी जॾी वञे पई जान बदे। हाणे सरतिन खे ससवी छा पई चवे, ससवी खे सम्झाणी ॾिनी पई सरतियूं त अॻिते जबल पहाड़नि जा पंधा तूं अकेली औरत कीअं रसंदी। हाणे ससवी हुननि खे जवाबु कहिड़ो ॾिनो आहे। जॾी वञे पई जान बजे जंहिंखे थी सर सझल सरतिन जी, मिले कान मोकल मुंद खे प्यारनि ऐं पंहिंजनि जी। दड़का पियूं ॾिनसि देवन जा मन मोहबत विसारे मोहबन जी। तंहिं मुठीअ जे मोड़ण लाइ हुई मर्ज़ी तिन माण्हुनि जी। चवंदसि चरी चवण न करे जॻहि उकीर अजीबन जी। सबुरु कयसि सरतिन चयसि छो थी परवाह कढी परदेसिन जी। हू जे तोड़ा तुंहिंजा न थिया तॾहिं तूं बि न थी तन जी। घणो रायो वठिजे घणनि जो इहा चवणी आहे चङनि जी। हिकिड़े खां अथई ॿिनि जी सलाह सुठी सजणनि जी। रुली किथे रिणनि में तूं जूअ पसंदी जतन जी। जे मालिक मिलाईंदई त उते मिलंदी पोइ लहंदई उन अखिड़ियुनि जी। महबूब जे मिलण खां पोइ तोखे थींदी वापसि तांघ वतन जी। पखा पिरीअ सदा अथई परे कहे परदेस में तन ओरे। बुअ अथई बदूअन जी अॻियां अथई वेड़ घट घेड़ आढ़ उथी अरेड़ ॿी वारी तपे वाटन जी। अॻियां अथई शींहं शिरल जाऊ जबल तिखो ततल थी गर्मी मारे गसन जी। अॻियां अथई मिरूं मांगर थोरी थरबर डोरे डूंगर किथे कतार पसंदी केचन जी। अॻियां अथई मौत मारी वाट वारी रात कारी न का नज़र पवे नेणन जी। अॻियां भरमी अथई बाह साड़ियो कढे साह सिर जो सांगो लाह सचाई रहंदी सचन जी। अॻियां अथई राकास रिणनि में ॿी ॿुझे दधकर दुश्मन जी। अॻियां अथई बेहद बलाऊं बरन में उते खोटी नाहे खणन जी। इन बर में बादल फ़क़ीर चवे तोखे वार न मिलंदी विखन जी। ही सलाह वठ सरतिन जी परदेस वञन पुनूं अॼाम ॾे। वाह साईं वाह, क्या बात है, वाह साईं वाह। ॾाढो मज़ो आयो माशाल्लाह। अदा मीर हसन सोलंकी तव्हांखे कीअं लॻी भला महफ़िल? सही वाह वाह थिए माशाल्लाह माशाल्लाह। असांखे ख़ुशी थी थिए त असांजे सिंध में अञा बि अहिड़ियूं कचहरियूं आहिनि अंदरूनी सिंध में। बाक़ी कराची या शहर में असां वञूं था न असांखां पुछनि था कहाँ से आयो, सिंध से आयो। असां उन्हनि खे चवंदा आहियूं बाबा हीअ तव्हां किथे वेठा हुजा, कराची सिंध खां अलॻि आहे छा? नहीं 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 ये अलग नहीं है, वो इंटीरियल सिंध है ना इसलिए पूछते हैं। पर असांखे ॾाढी ख़ुशी थी। अहिड़ियूं कचहरियूं आहिनि ऐं अहिड़ियूं कचहरियूं तव्हां ॾिसण लाइ असांजे पेज खे बि लाइक कजो ऐं असांजे सिंध सलाम टीवी खे बि लाइक कजो ऐं कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ कचहरी तव्हांखे कीअं लॻी ऐं असांजा न बहितरीनु तमामु बहितरीनु। बाक़ी हाणे कराची वारा जे ख़्वाब ॾिसनि था त भले पिया ॾिसनि, इहो ख़्वाब पूरो थियण वारो कोन्हे। असां में अञा सिंध में के दोदा जवान वेठा आहिनि, सिंध खे असां दार कोन थियणु ॾींदासीं, इहा ॻाल्हि मुमकिन ई कोन्हे। बहरहाल असल में आऊं बेहद थोराए थो या पंहिंजो बबर बिरादरी जो ऐं अदा अला वाराए मलूकाणी साहब जो, हाफ़िज़ उर्स बबर साहब जो ऐं अदा मास्तर कुर्बान बबर साहब जिन जे उताक ते असां तशरीफ़ फरमा आहियूं ऐं ॿिया जेका बि असांजा पिरी प्यारा दोस्त असां सां गॾु आहिनि ऐं उन्हनि सभिनीनि जो मां बेहद थोराए था जो मूं फ़क़ीर खे, मूं आजिज़ खे, मूं नाचीज़ खे एॾी इज़त सां नवाज़ीनि था, एॾी इज़तूं मूंखे ॾियनि था, एॾी इज़तुनि सां बख़्शीनि था। अलाह साईं हिननि खे करोड़ों इज़तुनि सां नवाज़े जो असांखे एॾी ख़ूबसूरत दावतनि में कोठाइनि ताईं अहिड़ा मेला मेड़ाक असांजे लाइ जेको सो कराइनि था। लख लाइक़ लख तोरा ऐं इनशाअल्लाह हयाती रही तव्हांखे ज़रूरु अहिड़ियूं खोड़ सारियूं कचहरियूं ॾेखारिबियूं जॾहिं बि असां वञूं था, जॾहिं बि असां घुमूं था, जहिड़ी बि शख़्सियतुनि सां मिलूं था, जिन बि सुगड़नि सां मुलाक़ातूं थियनि थियूं, असांजी कोशिशि इहा ई रहंदी तव्हांखे बि हुन में शामिलु करियूं। अलाह साईं तव्हांखे करोड़ों इज़तुनि सां नवाज़े, ख़ुशि हुजो, वसंदा रहो, आबाद हुजो। तव्हांखे पसंदि आयो हुजे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं शेयर ज़रूरु कजो। ऐं हाणे असां इजाज़त वठंदासीं। अल्लाह हाफ़िज़।